ॾिठल साईं जन जी महिनत जो सिलो आहे जेको असां आर्टिस्टनि खे साईं तोहफ़े तौरु ॾिनो आहे ऐं साईं जन जो अॼु हिन थिएटर फेस्टिवल में अचणु असांजे लाइ क़ाबिले फ़ख़्रु आहे। भरपूर ताड़ी वजायो साईं काइम अली शाह साहब जन लाइ पाकिस्तान पीपल्स पार्टी जो 170 तव्हांजी वॾी महिरबानी ओतिरो असांखे हुकुम थियो असां हाज़िर थी वियासीं ऐं तमामु सुठो तहज़ीब तमदुन ते ड्रामा तव्हां मुक़ररु कया आहिनि पर हिकिड़ो रियल लाइफ जो ड्रामो ॿियो वरी आर्टिफिशियल ड्रामो थींदो आहे इस्लाही ड्रामा आहिनि या वरी अॼुकल्ह जेको आहे बुख बेरोज़गारी ऐं इश्यूज़ आहिनि जेके उन्हनि ते ड्रामा डिस्प्ले कनि था त इहा तमामु सुठी ॻाल्हि आहे शाबाश हुजनि जो कनि था ड्रामा ठाहिणु या ड्रामा करणु जो सवलो कमु कोन्हे। पुराणे ज़माने में हितां असां हिते पढ़ंदासीं तॾहिं मशहूरु आहे असांजा ड्रामा मुख़्तलिफ़ तारीख़ी ड्रामा जीअं मुग़लनि जो ज़मानो हो त हूअं पढ़े माण्हू कुझु यादि अचे कुझु न अचे ड्रामो ॾिसी ॿ टे लफ़्ज़ अॻे चई वेंदो माण्हू मां हे बि ॾिठो हे बि ॾिठो ऐं उन करे ॿ टे मार्कूं वधीक खणी वेंदो हुओ। तव्हांखे छा पता थधि में विहारे थो ड्रामो ॾिसण लाइ विहारे थो हूअं किथे थो पोइ वेहे पर साईं उन्हनि ते पर बख़्श जो कंहिंखे न सही ॻाल्हि जो असांखे ठही अचे त न सचो अलाह ख़ुशि रखे। ड्रामे ॾिसण लाइ जेके ॿ ॻाल्हियूं ज़रूरी हूंदियूं आहिनि उन्हनि जे लाइ मां गुज़ारिश रखंदुसि असां जिते बि फर्ज़ कयो कराची हैदराबाद लाड़काणो या ॿियनि शहरनि में जॾहिं ड्रामो थींदो आहे त ड्रामे ॾिसण लाइ ॿ अहम ॻाल्हियूं आहिनि जेके ज़रूरी रखंदा आहियूं ऐं उन ते अमल बि कंदा आहिनि ॾिसण वारा। हिकिड़ी ॻाल्हि त महिरबानी करे पंहिंजी मोबाइल फ़ोन साइलेंट कयो छो त ड्रामो लिखण दौरान का हिकिड़ी ॻाल्हि सम्झाइण जे लाइ पूरी सीन लिखंदो आहे डायरेक्टर ऐं उन ॻाल्हि में इस्लाह हूंदी आहे मज़ा हूंदी आहे जेकॾहिं मां ध्यान सां न ॿुधंदव ऐं मोबाइल ते ॻाल्हाईंदव त तव्हां बि न ॿुधी सघंदव ॻाल्हि भरिसां वारा बि न ॿुधी सघंदा। ज़रूरी आहे त तव्हां महिरबानी करे इहो असांजे मथां थोरो कंदा कयो त मोबाइल साइलेंट कंदा कयो ऐं ख़ामोशीअ सां वेही ड्रामो ॾिसंदा कयो जंहिंजे लाइ तव्हां वेही थधि में एतिरो टाइम गुज़ारियो आहे वेठा हो त तव्हां कुझु हिन ड्रामे में जेको असां तव्हांजे लाइ लिखियो आहे जेको मैसेज ॾियणु था चाहियूं उहो खणी वञो। तव्हांजी वॾी महिरबानी तव्हांजे भरपूर ताड़ियुनि में ड्रामो पेश कयूं था नाफ़रमान रिटायर्ड प्राइमरी टीचर सॼी राति लुठ पुछ खां पोइ छुटको अचे ख़बर अथव त लुठ पुछ जो काम कहिड़ो अकेलाई सुम्हण जो मज़ो तॾहिं हूंदो हुयो जॾहिं मरियात मुमल गियरी हूंदी हाणे कहिड़ो सुम्हणो जाई चयो असां में त नंढे न मरे मां वॾे न करे बाप मुझे सघराइप जी निशानी मुझो पुट फरमा फ़क़त नाले जो बाक़ी आहे सफ़ा नाफ़रमानो ॿियनि जा बचा मुंहं तो लिखी पढ़ी वञी मंज़िलुनि ते पहुता ऐं वते थो भटकंदो उहे ॿार माशाअल्लाह हाणे त जवान थी विया आहिनि ॿी जॻह वठंदुसि ऐं 20-25 लख कारोबार ते ख़र्च कंदुसि ऐं बाक़ी
बाक़ी तोखे पैसनि मां बचल पैसनि मां तोखे वठी ॾींदुसि सोन ऐं बाक़ी बचल पैसनि मां तोखे सॼे मुल्क जो टूअर कराए मज़ो वठिबो पर समूरा ख्वाब चिकना चूर थी विया। तूं ग्राहक बोल जगह न खपाइण ॾींदो जहिड़ो तुंहिंजे पीउ जी बादशाही आहे। मां पुछां थी छा अथसि तोखां सवाइ ॿियो को वाली वारस? हा वो शादी जो करे दो भले करे जे ॿिनि ॾींहंनि में हितां भॼी न वियसि न त मां बि राणीअ जी रहमत न आहियां। अम्मा मां त जिन बि कक हूंदा हुआ। अबे खे बि तूं न सुञाणी अञा त रांदि पैसी रस में हलई जे आयसि न कावड़ ये घर मां टीन टपड़ कढी कंदई ॿाहिरि फिटो छो त सभु कुझु हिन वक़्तु अबे जे नाले ते थियल आहे। कुझु सोचणो पवंदो कुझु सोचण वरी छा जो जे ॻाल्हि सफ़ा वञी हिते पहुती न त कंदी सांस अम्मा वारी कार पाणी वारी कार। हा पूरी हिकड़ी पिणे ॼण ॼायो ई को खबरदार रामत खबरदार जे पीअर अहिड़ी ॻाल्हि कई अथई ख़बर न थई त भितनि खे बि कन हूंदा आहिनि विझराईंदीअ छा वक़्त खां बि पाण सां गॾु मूंखे बि जेल में जे अगरि अहिड़ी बकवास ॿीहर करी आस्ते कंदी करे। ठीक आहे पर शादी खां पहिरीं हिकु पाक महल ॾेखारिया हुई ऐं मूंसां जेके वाइदा कया हुई उहे जल्दी पूरा कर न त चवाएं थी त प्रेमे सां भॼी वेंदी साईं छो त मां बि राणीअ जी रहमत आहियां। जल्दी जगह खपाए त कयूं कि मन जूं मुरादूं पूरियूं। कॾो को पूरियूं थी वञनि हा जो तूं थोरी बाबा जी टकोर करी ना त टहल टकोर जॾहिं मूं पंहिंजे पीउ जी न कई त तुंहिंजा पीउ जी वरी किथां कंदी हाणे वञ त मुंहिंजे लाइ मानी वठी अची होटल तां त कयां न तुंहिंजी टहल टकोर छा इन लाइ त मां हर वक़्तु हाज़ुर आहियां तूं हुकुम त कर। छॾ हाणे चापलूसी खे वञ होटल तां मानी वठी अच। हा हाज़ुर वञा ओ एॾे ये कमीज़ त मटाए वञ। हा माण्हुनि खे ॾेखारींदे छा पंहिंजा अफ़ाल। कोई कौन थो ॾिसे सोना साईं कोई कौन थो ॾिसे छो त ॿियो को आहे बि कोन जेको आशिक ऐं महबूब जी मुलाक़ात में जी रुकनो विझे मास्तर जे फरमान खे त मूं पाण ॿार में ॾिठो आहे। अच सोना साईं मुंहिंजे साम्हूं अच त तोखे पंहिंजे साम्हूं विहारे सॼे संसार जी सूर पंहिंजी अखियुनि में सुल्तान जो सिर साथ सदके। पर सुल्तान इहो सही नाहे ॿियो त फरमान तुंहिंजो दोस्त आहे। दोस्त हा दोस्त त आहे पर जॾहिं खां तुंहिंजे गीत जे दरियाव असांजे दिलि ते लोड़ियो आहे न तॾहिं खां दोस्ती बि पंहिंजो दग मटे वई आहे। हाणे त हर साह में बसि तूं ई तूं सोना साईं सुल्तान जो सिर साह तां सदके। बस अहिड़ी हाम हाणे दे मूं घणनि खे ॾिठो आहे पर अॼु ताईं सचो त केर बि नाहे साबित थियो। हाणे फरमान जो मिसाल खणी वठ शादी खां पहिरीं कहिड़ा न वाइदा कयो पर अॼु ताईं हिकु बि पूरो न थियो अथसि। सोना साईं मां फरमान लाहियां मां आहियां सुल्तान ऐं तूं आहीं सुल्तान जे दिल जी मलिका। हुकुम कर छा खपे सोन पैसा लटा कपड़ा हर शइ हाज़िर कंदो सोना साईं तूं हुकुम त कर। सुल्तान जो सिर सां हथां सदके